अस्सलाम वालेकुम। धरती टीवी न्यूज़ सां गॾु मां फ़ौज़िया एजाज़। सभ खां पहिरियां हेडलाइन। पाकिस्तान में कोरोना विखे वधीक 3 मरीज़ हयाती विञाई वेठा। NCOC मूजिबि गुज़िरियल ॾींहुं सॼे मुल्क में 35,627 टेस्टूं कयूं वयूं। वधीक 699 केसनि जी तस्दीक़। खाकारी केसनि जी शरह 1.7% रही। सॼे मुल्क में 600 मरीज़नि जी हालत ॻणितीअ जोगी। PTI सां गद्दारी कंदड़नि ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई जो ऐलान। बेएतमादी रिथ खां हिकु ॾींहुं पहिरीं इस्लामाबाद में भरपूर अवामी ताक़त जे मुज़ाहिरे जो फ़ैसिलो। वज़ीर आज़म वफ़ाक़ी राजधानीअ में तारीख़ जो सभ खां वॾो जलसो करण जो इंतज़ाम करण जी हिदायत करे छॾी। इमरान ख़ान चयो आहे त तहरीक इंसाफ़ मौजूदा सूरतहाल मां वधीक मज़बूत निकिरंदी। काफ लीग सरबराह चौधरी शुजात चयो आहे त बेएतमादी रिथ जे मामले ते संदसि पार्टी कंहिं बि ॿुॾतर जो शिकार न आहे। अॼु जे इजलास में क़तई फ़ैसिले जो इम्कान आहे। जंहिं पार्टीअ वटि रुगो 5 सीटूं आहिनि उहा वॾ वज़ात लाइ ब्लैकमेल करे रही आहे। असांखे अपोज़िशन सां सुलह सफ़ाई जी तरफ़ वञणु घुर्जे। वफ़ाक़ी घरू वज़ीर शेख रशीद जी क्वेटा में मीडिया सां ॻाल्हि ॿोल। संदसि चवणु आहे त मुख़ालिफ़ धुर बर्बादीअ जो मुज़ाहिरो करे ईअं न थिए जो हू 10 सालनि ताईं लाइन में बीठा रहनि। आउं शेख रशीद जी इज़त कंदो आहियां, पर विसारे रहियो आहे त हू शागिर्दीअ वारे दौर में उन पार्टी जे वॾड़नि खां पैसा वठंदो हुयो। वफ़ाक़ी वज़ीर मोहन जो शेख रशीद जे बयान ते रद्द अमल। हेडलाइंस वधीक ख़बरनि जी अपडेट लाइ ॾिसंदा रहो धरती टीवी न्यूज़।